नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं नौशहर फ़िरोज़ मां। नौशहर फ़िरोज़ पटीदन सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन ऐं शागिर्दनि जी आज़ादीअ लाइ पटीदन में नसरत कैनाल नौशहर फ़िरोज़ रोड ते 2 कलाकनि जे लाइ बुख हड़ताल क़ाइम कई वई। उन मौक़े ते क़ौमी कारकुन रुस्तम शर, आज़ाद बुर्दी, माजिद राजपर, वकील मुश्ताक बुर्दी, सोहेल अमन रल्लू, अमजद मलिक, फयाज़ राजपर, अली रज़ा खोखर ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बशीर शर ऐं गुलाम रसूल शर समेत जेके सिंध मां क़ौमी कारकुन ऐं शागिर्द गुम कया विया आहिनि उन्हनि खे फौरी आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में सॼे सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। रिपोर्ट असद अली मीराणी, पटीदन।